या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब करीम जे जलवन जी छा गाल कयां छा बयान कयां छा गाल कयां छा बयान कयां रुखसार शरीफन जुल्फन जी छा गाल कयां छा बयान कयां छा गाल कयां छा बयान कयां महबूब करीम जे जलवन जी छा गाल कयां छा बयान कयां छा गाल कयां छा बयान कयां करे आंगुर होॾे हेॾे पियो चंड सोहणे रसूल सां खेॾे पियो करे आंगुर होॾे हेॾे पियो चंड सोहणे रसूल सां खेॾे पियो करे आंगुर होॾे हेॾे पियो चंड सोहणे रसूल सां खेॾे पियो उन आमद वारनि लम्हनि जी उन आमद वारनि लम्हनि जी छा ॻाल्हि कयां छा बयान छा ॻाल्हि कयां छा बयान कयां रुखसार शरीफन जुल्फन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां उते मूसा खे छा जवाब मिलियो उन मालिक सां हे जनाब मिलियो उते मूसा खे छा जवाब मिलियो उन मालिक सां हे जनाब मिलियो उते मूसा खे छा जवाब मिलियो उन मालिक सां हे जनाब मिलियो नंगदार नबीअ जे नेणनि जी नंगदार नबीअ जे नेणनि जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां रुखसार शरीफन जुल्फन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान महबूब करीम जे जलवन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां तशरीफ़ वठी सरदार वञनि थी रस्तन में हुबकार वञनि तशरीफ़ वठी सरदार वञनि थी रस्तन में हुबकार वञनि तशरीफ़ वठी सरदार वञनि थी रस्तन में हुबकार वञनि तन रस्तन जी तन कदमन जी तन रस्तन जी तन कदमन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां रुखसार शरीफन जुल्फन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा महबूब करीम जे जलवन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां न थियो असहाबनि जो यार मंडो अधु राति जो भउ न भला जो भउ न थियो असहाबनि जो यार मंडो अधु राति जो भउ न भला जो भउ न थियो असहाबनि जो यार मंडो अधु राति जो भउ न भला जो भउ तंहिं महफ़िल जी तंहिं गुफ़्तन जी तंहिं महफ़िल जी तंहिं गुफ़्तन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां रुखसार शरीफन जुल्फन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां महबूब करीम जे जलवन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां रखिया जंहिंजा नवां नवे नाम धणी रुगो पढ़ त ठरे थी दिलड़ी घणी रखिया जंहिंजा नवां नवे नाम धणी रुगो पढ़ त ठरे थी दिलड़ी घणी रखिया जंहिंजा नवां नवे नाम धणी रुगो पढ़ त ठरे थी दिलड़ी घणी ऐ अज़मी हुज़ूर जे इस्मन जी ऐ अज़मी हुज़ूर जे इस्मन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां रुखसार शरीफन जुल्फन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां महबूब करीम जे जलवन जी छा ॻाल्हि कयां छा बयान कयां छा ॻाल्हि कयां छा बयान कयां सुभान अल्लाह।